सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 3 ॼणा फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खैरपुर में मोटरसाइकिल थंबे सां टकराइजण सबबि नौजवान अब्दुल वाहिद कलोड़ो फ़ौत थी वियो। सखर में ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार सारंग महर फ़ौत थी वियो। ठठे में दौला दरिया खान पुलिस जाबल ठठो रोड ते हादसो पेश आयो आहे। हिकु ॼणो फ़ौत थी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 3 ॼणा फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। खैरपुर में मोटरसाइकिल थंबे सां टकराइजण सबबि नौजवान अब्दुल वाहिद कलोड़ो फ़ौत थी वियो। सखर में ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार सारंग महर फ़ौत थी वियो। ठठे में दौला दरिया खान पुलिस जाबल ठठो रोड ते हादसे में हिकु ॼणो फ़ौत थियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 3 ॼणा फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खैरपुर में मोटरसाइकिल थंबे सां टकराइजण सबबि नौजवान अब्दुल वाहिद कलोड़ो फ़ौत थी वियो। सखर में ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार सारंग महर फ़ौत थी वियो। अवां खे ॿुधायूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 3 ॼणा फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। खैरपुर में मोटरसाइकिल थंबे सां टकराइजण सबबि नौजवान अब्दुल वाहिद कलोड़ो फ़ौत थी वियो। सखर में ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार सारंग महर फ़ौत थी वियो।